सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख़सदी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंध जी बेबाक शख़्सियत ऐं सुप्रीम कोर्ट के बहादुर जस्टिस राणा भगवान दास जी शख़्सियत जे उन्हनि पहलुअनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जेकी अॼु ताईं दुनिया आॾो निर्वार न थी सघिया आहिनि। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा जीअं ईंदड़ वीडियोज़ तव्हां ताईं पहुची सघनि। अॻूणे आमिर परवेज़ मुशर्रफ जी दौर में आमिरियत सां अखियूं अखियुनि में विझी ॻाल्हाईंदड़ सिंध जो बहादुर पुटु सुप्रीम कोर्ट जो अॻूणो चीफ जस्टिस राणा भगवान दास खे असां खां जुदा थिए काफ़ी अरसो थी चुको आहे। पाण दिलि जे तकलीफ़ सबबु कराचीअ जी हिकु निजी इस्पताल में 73 वरियनि जी ॼमार में दम ॾिनो हो। कंबर शहदाद कोट ज़िले जे शहर नसीराबाद सां तालुक़ु रखंदड़ राणा भगवान दास 20 डिसंबर 1942 ते पैदा थियो ऐं हिन 1967 में लाड़काने में वकालत जी शुरूआत कई। हू 1994 में सिंध हाई कोर्ट जो जस्टिस ऐं 2000 में सुप्रीम कोर्ट जो जस्टिस बणियो। राणा भगवान दास सुप्रीम कोर्ट जो वक़्ती चीफ जस्टिस, इलेक्शन कमीशन जो वक़्ती सरबराह ऐं फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन बि रहियो। फ़खरुद्दीन जी इब्राहिम जे इस्तीफ़ा बैदि ख़ाली थियल चीफ इलेक्शन कमिश्नर जे उहिदे लाइ वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर राणा भगवान दास जे नाले ते इत्फ़ाक़ कयो, पर हिन इहो उहिदो संभालण खां मुअज़रत करे हिकु नओं मिसाल क़ाइमु कयो। मुशर्रफ जे आमिरियती दौर में PCO तहत हलफ़ खणण खां इनकार करण ते ॿियनि जजनि सां गॾु राणा भगवान दास खे घर में नज़रबंद कयो वियो हो। परवेज़ मुशर्रफ जे आमिराना दौर में सिंध जे हिन बहादुर फ़र्ज़ंद अब्दुल्ला जी बहालीअ में अहम किरदारु अदा कयो। 2007 में जॾहिं उन वक़्त जे फ़ौजी सदर जनरल मुशर्रफ चीफ जस्टिस इफ्तिकार मोहम्मद चौधरीअ खे माज़ूल कयो त राणा भगवान दास क़ाइम मुक़ाम चीफ जस्टिस जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। हिन इन बहरान खे इंतिहाई बहादुरी सां मुंहुं ॾिनो। हू चाहे हा त पाण चीफ जस्टिस थी पिए सघियो, पर हिन उहिदे खां अदलिया जे वक़ार ऐं बहाली खे वधीक अहमियत ॾिनी। जॾहिं सुप्रीम जुडिशल काउंसिल में इफ्तिखार चौधरी जे माज़ूलीअ जी समाअत जारी हुई त उन जो कमीशन जो पहिरियों सरबराह जस्टिस जावेद इक़बाल हुओ, जंहिं ते वकील बिरादरी खे शक हुआ त हू आमिरियत खे सहारो ॾींदड़ आहे। उन वक़्तु राणा भगवान दास भारत जे दौरे ते हुयो। अदलिया जे बहालीअ लाइ तहरीक हलाईंदड़ वकील बिरादरी जूं नज़रूं राणा भगवान दास मथां हुयूं। जॾहिं पाण भारत खां हिते पहुतो त सूरत हाल हिकदमि तब्दील थी वई। वकील बिरादरीअ खे हिकु ॾंढ ऐं सहारो मिली पियो। हिन अॻूणे आमिर परवेज़ मुशर्रफ हथां PCO तहत हलफ़ खणण खां इनकार करे छॾियो। संदसी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी बेंच इफ्तिखार मोहम्मद चौधरीअ खे बहाल करण वारो तारीख़ी फ़ैसिलो ॿुधाए अब्दुल्ला जे आज़ादी ऐं वक़ार जो झंडो बुलंद कयो। सुप्रीम कोर्ट में ॾिघे अरसे ताईं ख़िदमतूं अंजाम ॾींदड़ जज जस्टिस रिटायर्ड राणा भगवान दास मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस बि रही चुको आहे। राणा भगवान दास 2000 में सुप्रीम कोर्ट जो जज मुक़ररु थियो। सुप्रीम कोर्ट मां रिटायरमेंट पर पाण फेडरल कमीशन जो चेयरमैन बि रही चुको आहे। हिन मुल्क मंझि कानून, इंसाफ़
ऐं इंसानी हक़नि जे बहालीअ लाइ अदलिया जे प्लेटफॉर्म तां जेको किरदारु अदा कयो, इन खे मुल्की तारीख़ में अहम मुक़ाम हासिलु रहंदो। अदलिया जी तारीख़ में संदसि कयल फ़ैसिला मुल्क मंझि कानून जी मथबराइप लाइ संगे बैल जी हैसियत रखंदा। महिरबानी।